अवाम मुल्क की क़िस्मत उन्हनि ॿिनि शख़्सियतुनि के हवाले न करे जिन नफ़रत ऐं विरासत की सियासत कई। असांखे पंहिंजी पुरानी सोच के छॾे अवाम के मईशत ऐं सियासत में हिस्सेदार बणाइणो पवंदो। असांखे गॾिजी हिक नए दौर की सियासत के मुतारफ़ कराइणो आहे। नफ़रत विरासत ऐं अना जी सियासत ख़त्म करे अॻिते वधंदासीं। नौजवान मुल्क लाइ पंहिंजो किरदार अदा कनि। ॿुधायो पियो वञे त 3 भेरा वज़ीर आज़म रहंदड़ चौथों भेरो इक़्तिदार में अची मुल्क के ॾुखियाईनि मां कढंदो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो कोयटा में बलूचिस्तान बार ऐं लोकल काउंसिल एसोसिएशन ऑफ बलूचिस्तान के ख़िताब। संदसि चवण आहे त इस्लामाबाद में वेठल बाबू न पाण कमु कनि था न ई ॿियनि खे करणु ॾियनि था। मौसमियाती तब्दीली वॾो चैलेंज आहे। मौसमियाती तब्दीली जे करे सिंध ऐं बलूचिस्तान के वॾो नुक़सानु भोगणो पियो। मौसमियाती तब्दीली वारे चैलेंज खे मोड़ ॾियण जे लाइ मनसूबाबंदीअ जी सख़्त ज़रूरत आहे। चैलेंज खे मोड़ ॾियण जे लाइ दुनिया सां गॾिजी कमु करणो पवंदो। नेब 190 मिलियन पाउंड केस में पीटीआई चेयरमैन ऐं संदसि घरवारी बुशरा बीवी समेत 8 ॼणनि ख़िलाफ़ रेफरेंस दाख़िल करे छॾियो। फरागोगी, शहजाद अकबर, जुल्फी बुखारी ऐं बैरिस्टर ज़ियाउल मुस्तफ़ा जा बि नाला शामिल। रेफरेंस जे एहतसाब अदालत जे रजिस्ट्रार ऑफिसर जांच पड़ताल शुरू करे छॾी। इस्लामाबाद हाई कोर्ट एवनफील्ड रेफरेंस में नवाज शरीफ के बरियत जो लिखत में मुख़्तसर फ़ैसिलो जारी करे छॾियो। अदालत पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त मरियम नवाज़ ऐं कैप्टन रिटायर्ड सफदर जी बरियत वारे फ़ैसिले में इन अदालत ऑब्जर्वेशन ॾिनी हुई। अदालती ऑब्जर्वेशन में चयो वियो हो त नैब वटि नवाज शरीफ के ख़िलाफ़ केस साबित करण जे लाइ के बि दस्तावेज़ी सबूत मौजूद न आहिनि। मरियम नवाज़ ऐं कैप्टन रिटायर्ड सफदर जी बरियत जो फ़ैसिलो किथे भी चैलेंज न कयो वियो। अदालत नवाज शरीफ के सज़ा ख़िलाफ़ अपील मंज़ूर ऐं बरी करण जो हुकुम ॾिए थी। बरियत के सबब जो तफ़सीली फ़ैसिलो बाद में जारी कयो वेंदो। हाई कोर्ट अल अज़ीज़ या स्टील मिल्स रेफरेंस में भी नवाज शरीफ की सज़ा ख़िलाफ़ अपील 7 डिसंबर ते ॿुधणीअ लाइ मंज़ूर करे वरिती। सॼी सिंध में सिंधी सकाफ़ती रंग झिरकण लगा। मासूम बारड़ा भी सिंध अमर के भेटा ॾियण में अॻभरा।